नाज़रीन, रतो देरो मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। रतो देरो भरिसां ज़रई ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो थी पियो। 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। PS वारिस ॾिनो माछी थाणे जी हद। ज़मीन जी मालिकीअ तां लोलाई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि अब्दुल रशीद लोलाई ऐं सूबो खान लोलाई जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। जहिड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही धुरियुनि जे ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ अस्पताल आंदो वियो आहे, जिते ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। ज़ख़्मियुनि में सिकंदर लोलाई, मंठार लोलाई, महबूब लोलाई, मेहराब लोलाई, सूबो खान लोलाई ऐं अरबाब लोलाई शामिल आहिनि। जॾहिं त लोहर बिरादरी जे ज़ख़्मियुनि में अब्दुल अज़ीज़ लोहर, अब्दुल हमीद लोहर, सिराज अहमद लोहर, असमत लोहर ऐं अज़ीज़ अहमद लोहर शामिल आहिनि। ज़ख़्मी अरबाब लोलाई इल्ज़ाम हयो त असां पंहिंजी ज़मीन मां मिटी कढी रहिया हुआसीं त उन दौरान अब्दुल रशीद लोलाई ऐं रफ़ीक लोलाई पंहिंजे साथियुनि ऐं लोहर बिरादरी जे माण्हुनि सां गॾिजी असां मथां हमिलो करे फायरिंग कई। लठियूं ऐं कुहाड़ियूं हणी असांजा माण्हू धकी कया आहिनि। ॿिए तरफ़ लोहर बिरादरी जे ज़ख़्मियुनि जो चवणु हो त ज़मीन लोलाई बिरादरी जी आहे ऐं वॾेरो रशीद लोलाई ऐं रफ़ीक लोलाई जी मौजूदगीअ में हू ज़मीन मां मिटी कढी पंहिंजी ज़मीन ते विझी रहिया हुआ। इन मसइले ते झेड़ो थी पियो।